सूरदास महाराज एक बार भगवान बाके बिहारी जा भक्त होया, कोई भगवान जो दर्शन करे मंदिर जे हेठों अचन पिया, सीढ़ी लहन पिया धीरे धीरे और प्रभु जो नाम जाप कंदे कंदे हेठ लथा तो ॾिठऊं कि हिकिड़ो कोई सुंदर गायक, कोई ॾाढो सुठो कुछ गीत तो गाए, भजन तो गाए भगवान बाके बिहारी जा, और खूब भीड़ लगल पई आ, सब उनजो उहो जेकी कला है उनजो आनंद वठन पिया। सूरदास महाराज भी कंहिंखे चयो भैया मूंखे हथ पकड़े करे वठी हलो, ॾिसां ये कंहिंजी आवाज आ, ॾाढो सुठो तो गाए। वया सूरदास जी भी ऐं ॿुधण लगा ध्यान सां, तो हू ॾाढो सुंदर गीत पियो गाए, भगवान जा भजन पियो गाए। सूरदास महाराज चयो आवाज तो ॾाढी सुठी आहे भाई, गाए ॾाढो सुठो, तो इनमें गायकी जी कला जेकी आहे उहो ॾाढी बढ़िया आहे, सुर ॾाढा पक्का अथसि। ध्यान सां ॿुधऊं त छा थो गाए, त भगवान कृष्ण जा भजन पियो गाए ऐं पद पियो गाए कि अॼु भगवान एॾो सुंदर श्रृंगार कयो आहे, अॼु भगवान एॾो सुंदर था लॻनि। सब भगवान जी छवि जो वर्णन उन भजन में हुयो। माण्हू वाह वाही पिया कनि, खूब उनखे पैसो पिया ॾियनि, शाबाशी पिया ॾियनि ऐं खूब उनजी तारीफ़ थी। सूरदास महाराज पकड़े वतो, चयो न न हे गाए त सुठो तो, गाए भी भगवान जे लाइ तो, भगवान जा ही भजन तो गाए, पर लोभ लाइ तो गाए, पैसे जे लाइ तो गाए, ऐं जेको वर्णन तो करे भगवान जो ए केवल इनखे कंहिं ॿुधायो आहे या हिन किथां पढ़ियो आहे, कॾहिं भगवान जो दर्शन त हिन ध्यान सां कयो ई न आहे। जे अगरि दर्शन करे हा ध्यान सां ॾिसे हा कि प्रभु कीअं लॻंदा आहिनि त हिन जे में त ॾाढो भीतर भाव अची वञे हा, समझी विया कि हे बिना भाव जे तो गाए। वया हुन वटि, चयूं भैया तुंहिंजी आवाज़ ॾाढी सुठी आहे, ॾाढो सुठो पियो गाए। चई महाराज तव्हांजी कृपा आहे, तव्हां संतनि जी दया आहे, तव्हांजे साम्हूं असां छा गाए सघंदासीं। सूरदास महाराज चयो गाए तो सुठो तो, ऐं गाए भी भगवान जे लाइ, भगवान जा ही भजन तो गाए, कृष्ण भगवान जा असांजा जेके प्रिय आहिनि। सूरदास महाराज चवण लगा पर हिकिड़ी ॻाल्हि सच सच ॿुधाए, आख़िरी बार भगवान जो कॾहिं दर्शन कयो अथई? दर्शन यानी मूर्त में, जीअं असां सभु मंदिर में कंदा आहियूं, आख़िरी बार कॾहिं भगवान जे मंदिर वियो आहे? चई महाराज बसि मां 1 कलाक पहिरियों थी आयो आहियां मंदिर में, हिनमहिल जेकी मंझंदि जो आरती थींदी आहे उनमें वयुमि। सूरदास महाराज चयो न कूड़ तो ॻाल्हाए, सच ॿुधाए, सच सच बताओ, सच बताओ कब दर्शन करके आयो? त हाणे चवण लॻो महाराज सुबुह जो वयुमि, सुबुह जो वयुमि। हिनमहिल छा पियो चए? मंझंदि जो थी आयो आहियां। हाणे चए थो न न सुबुह जो वयुमि। चई न हाणे बि कूड़ तो ॻाल्हाए, सही सही ॿुधाए आख़िरी बार केॾी महिल मिली आयो आहियां भगवान सां? चई बाबा सच ॿुधायो, कल्ह वयुमि, कल्ह। चओ हरे राम, कल्ह शाम जो वयुमि 6 खां 7 वारे नितनेम में, ओॾी महिल। सूरदास महाराज चयो न हाणे बि कूड़ तो ॻाल्हाए, सच ॿुधाए। ईअं कंदे कंदे हिकु ॾींहुं पोइ हिते वियो, ईअं कंदे कंदे चयो 15 ॾींहं पहिरियों वियुमि, महाराज हाणे बि तूं कूड़ तो ॻाल्हाए, सच सच ॿुधाए, न त तुंहिंजी पोल पट्टी खोलियां सभिनीनि जे साम्हूं। वॾो भक्त तो ठहे तूं, पाखंड तो करे, दिखावो तो करे, सच ॿुधाए। हथ जोड़ी चई सही तो ॿुधायां, 1 महीनो 20 ॾींहं पहिरियों वियो, 1 महीनो 20 ॾींहं पहिरियों आख़िरी भगवान जा दर्शन करण वियुमि। त पोइ भजन कीअं तो गाए कि अॼु भगवान हे श्रृंगार कयो आहे ॾाढो? चई त कोई जेके ईंदा वेंदा आहिनि भक्त उन्हनि ॿुधायो आहे। चओ हरे राम। चई बसि कमी तुंहिंजे में भाव जी हुई, गाए ॾाढो सुठो पियो, गाए बि कृष्ण जा भजन ई तो, सभु सुठो हुयो, पर भाव जी ॾाढी कमी हुई। उहो अगरि भाव अची वञे न त हिनमहिल हे माण्हू तुंहिंजो गीत था ॿुधनि, भजन था ॿुधनि, जे ॾींहुं भाव अची वियो न त हिननि खे ठाहिण वारो जेको मालिक आहे उहो अची करे तुंहिंजा भजन ॿुधंदो। हिनमहिल हे संसार राजी तो थिए, वाह वाही तो करे तुंहिंजे लाइ, हा हा क्या बात है, क्या बात है, सभु चवनि था, तोखे धन बि ॾियनि था, पर जे ॾींहुं भाव सां ॻाईंदे त उन ॾींहुं उहो परमात्मा तोखे सभु कुझु ॾींदो। अरे तुंहिंजी झोलीअ में उहो पाण हली ईंदो। अखियुनि में आंसू अची विया। चओ हरे राम। हाणे ॿुधाए, हाणे कॾहिं वेंदे भगवान जो दर्शन करण? 1 महीनो थियो अथई तोखे 20 ॾींहं दर्शन न करे आयो आहे, हाणे कॾहिं वेंदे? त हाणे बि उहो चवण लॻो साईं बसि थोड़ी देर में दर्शन करे ईंदुमि। चई सच ॿुधाए। चओ हरे राम। सच ॿुधाए केॾी महिल वेंदे? चई शाम जो वेंदुमि, शाम जो वेंदुमि। न वरी सच ॿुधाए केॾी महिल? चई अॼु थोड़ो कमु आहे, मलघानी परिवार बि चई विया आहिनि, वियांव में अचिणो आहे, उथणी वेहणी निभाणी, सुभाणे वेंदुमि, सुभाणे। कि भैया तूं सुभाणे सुभाणे कंदे कंदे वेंदे कोन। बांह पकड़ी सूरदास महाराज उनजी, चई हल मां तो तोखे वठी हलां। ऐं उनखे वरी सीढ़ी चढ़ी करे वो भगवान बाके बिहारी
जे शहर में सूरदास महाराज ओडी महिल हुया उन मंदिर में वठी विया भगवान जी तरफ, मंदिर में वठी विया, जीअं ई मंदिर जा दरवाजा खुलिया, पर्दो हटियो भगवान जे साम्हूं, अॼु भगवान मूर्त रूप में न साक्षात भी करे उन्हनि खे दर्शन ॾियण लगा। सूरदास महाराज चयो प्रभु कमाल आहे। सूरदास महाराज की त हे अखियूं त हुयूं कोन, पर भीतर जी अखियूं हुयूं। भगवान साम्हूं आया, जेॾी महिल स्पर्श थियो त सूरदास महाराज चवण लगा, वाह प्रभु कंहिंजे लाइ दर्शन था ॾियो? हिन जे लाइ हे जेको 1 महीनो 20 ॾींहं तव्हांजे मंदिर न आयो आहे, इनखे तव्हां कीअं राजी थी करे इन ते दर्शन था ॾियो? भगवान मुस्कुराए करे चवण लगा, अरे न सूरदास जी, मां इहो नथो ॾिसां कि 1 महीनो 20 ॾींहं न आयो आहे या घणनि महीननि खां न आयो आहे, या हिन जो भाव आहे कि न आहे, पर आयो हिन महिल हिकिड़े सच्चे संत सां गॾु आहे। चओ हरे राम। सूरदास महाराज के भगवान चवनि था, हिन जे सदके मां हिनखे दर्शन थोड़ी थो ॾियां, तव्हांजे भक्तिअ जे सदके, तव्हांजे प्रेम जे सदके हिन ते बि अॼु कृपा थी वई आहे। चओ हरे राम। ई कृपा थी वेंदी आहे भाई संतन जी संग सां। कोई असां कुछ भी न करे सघूं, कोई भी नितनेम न अचे, कुछ भी न अचे, ना भक्ति अचे, न नाम जपण अचे, न सेवा करण अचे, न ध्यान करण अचे, न कोई पाठ पढ़ण अचे, कुछ भी न अचे न, हिकिड़ो कम कजो भाई, जेके संत महात्मा भक्तजन इहो कम कनि था, वञी करे उन्हनि जे शरण में पइजी वञिजो। उन्हनि जी शरण में वञण सां ई उहो कृपा थी वेंदी जेकी असां सोचे भी नथा सघूं। चओ हरे राम। भक्ति पंहिंजो पाण मिठी लॻण लॻंदी, नाम में मन भी लॻंदो। ये त यूनिवर्स जो पूरो सवाल हूंदो आहे कि नाम में मन नथो लॻे, नाम में भक्ति में भी मन लॻंदो जे अगरि कंहिं भक्त सां प्रीत थी वञे, भगवान सां प्रीत थी वञे त। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद।